सोरठ तूं त मूंखे यादि कोन कंदी हुई, पर यार मां तोखे ॾाढो यादि कंदो आहियां। रावल, तोखां सवाइ त हिकु पल बि नथो गुज़रे, पर मूंखे इहो ॿुधाए त वॾे साईं खे कॾहिं मोकिलींदे मुंहिंजे रिश्ते लाइ? सोरठ आख़िरी साल आहे इम्तिहान जो, जॾहिं मां इम्तिहान ॾेई वापसि ईंदुसि न त बाबा खे तुंहिंजे रिश्ते लाइ ज़रूरु चवंदुसि। मूंखे पक आहे त अदा वॾे साईं खे जवाबु कोन ॾेई सघंदो। जे उन खां पहिरियां मुंहिंजो रिश्तो हैदर सां कयो वियो त पोइ असांजो मिलणु नामुमकिन आहे। इहो छा पई चई तूं सोरठ? छा तुंहिंजे घर में अहिड़ी का ॻाल्हि थी आहे छा? रावल, चाची ऐं सोट पाण में ॻाल्हियूं कनि पिया त फ़सुलु खणी रिश्ते जी घुर कंदासीं, ऐं चवनि पिया त सांवल कॾहिं बि जवाबु कोन ॾींदो। सोरठ तूं परेशान न थी, फ़सुल में अञा देरि आहे यार, ऐं मां उन खां पहिरियां ज़रूरु कुझु न कुझु करे वठंदुसि। रावल, वॾे साईं सां त तूं ॻाल्हाए ई न आई सघंदो, त पोइ तूं मुंहिंजे लाइ छा कंदे? अदा चाकर आहे न, मां अदा चाकर जे कन में ॻाल्हि विझी छॾींदुसि, ऐं उहो बाबा साईं सां ॻाल्हाए असांजो रिश्तो ज़रूरु कराईंदो सोरठ। ऐं बाबा साईं तुंहिंजे भाउ खे चवंदो, मूंखे यकीन अथई पोइ हू शादी में जल्दबाज़ी कोन कंदा। सूरज, मां तुंहिंजनि ॻोड़नि खे सम्झां थी, पर वक़्तु असांजे लाइ एतिरो तंग थी वियो आहे जो असां चाहे बि ख़ुशी का नथा करे सघूं। भाॼाई, मां पंहिंजे लाइ परेशान न आहियां। सूरज, माण्हू पंहिंजा दुख सुख त बर्दाश्त करे वेंदो आहे, पर दिलि खे चोट तॾहिं लॻंदी आहे जॾहिं पंहिंजे प्यारे जे मथां का मुसीबत अचे। पर बस तूं दुआ कर, अलाह भलाई कंदो। सोप सीरियल पंजाबेरी तमाम एपिसोड्स ॾिसण लाइ विज़िट करियो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।